नाज़िम सिजावल में आल पार्टी एक्शन कमेटी पारां सिजावल ज़िले में धारियुनि जी आबादकारी, समाजी बुराइनि तोड़े कूड़नि डोमिसाइलनि ऐं ज़िले में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ भरपूर जिदोजहद करण जो ऐलान कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सुल्तान फारूकी। उन में वॾेरनि जेको आहे सो मक़ामी पंहिंजे जेको आहे सो माण्हुनि जे हथां ग़रीब मिसकिन माण्हुनि जूं ज़मीनूं ते खातनि खे लीकू ॾेई ऐं उते पंहिंजे माण्हुनि जा खाता ठाराए ऐं ग़रीबनि सां ज़ुल्म करे उन्हनि खे कोठनि जा चकर कटाइण ते मजबूर कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिते जेको आहे सो अॻु में जेके टाउन कमेटियूं हुयूं, चेयरमैन साहब हुआ जिन करप्शन कई 5 सालनि जे अंदरि, उहा अरबा खरबा रुपयनि जी करप्शन कई। उन खां पोइ जेको आहे उहो निज़ाम रहियो। वरी जेको आहे हिन वक़्तु जेके AC ऐं जेके मुक्ताकारनि खे जेको आहे सो इहे बजटूं हथ में मिलियूं आहिनि त उन्हनि बि साॻी रवश रखी आहे त इन सभु। ऐं इन खां पोइ सिहत जी जेकी हालत आहे, अस्पताल में स्प्रो जी गोरी कोन थी मिले। जेको माण्हू मरीज़ वञे थो नंढी खां नंढी बीमारी में हुनखे जेको आहे सो रेफर था कनि। अब करप्शन थी आहे ज़िले जे अनाउंस थियण खां पोइ जेका करप्शन थी आहे उनजी जेको असीं हिन आल पार्टी एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त उनजी बाक़ाइदी तहक़ीक़ात कई वञे ऐं जेके बि हिन में अंसर ऑफिसर या सियासी माण्हू जेको मुलविस आहे उनजे ख़िलाफ़ सख़्त में सख़्त उनखे सज़ा ॾिनी वञे। मेरी या दारियां आबाद करे हिते साहिली पट्टी खे असीं हिते जेको नओं इसराइल ठाहियूं ऐं हिते माण्हू अक़िले में तब्दील करियूं, इहो ज़ुल्म आहे। ॿियो त असांजे ज़िले सां इहो आहे त तख़्तीत डिस्ट्रिक्ट थियो आहे, 2013 में डिस्ट्रिक्ट थियो, 7 साल थी विया आहिनि। अञा ताईं असां DC वेठो आहे, SDM ऑफिस में, SP वेठो आहे, SHO ऑफिस में। उहो वॾो त रेवेन्यू कॉम्प्लेक्स ठहियो, उहो अञा ताईं अधूरो कमु पियो आहे, हुनमें करप्शन थी आहे। अच्छा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असांजो ठहियो, उहा ज़मीन विकी वई आहे हिन ई DC जे निगरानी में, के थर्ड पार्टी दीवान खे ॾिनी वई आहे पैसनि बुगड़नि जी मुड़ते। त असां त ज़ुल्म आहे। एक्शन कमेटी ज़िलो सुजावल चाहे थी त ज़िले जे आवाम खे पंहिंजो हक़ मिले ऐं ज़िले जे आवाम सां नाइंसाफ़ी थिए, तरक़ियाती कम थियनि ऐं करप्शन जेकी थिए आहे उनजी इंक्वायरी थियणु घुरिजे। ज़िले में कूड़ा डोमिसाइल ठहनि था उनखे रद्द कया वञनि ऐं ॿिया बंदि कया वञनि ऐं ज़िले में जेको धारियुनि जी आबादकारी कंहिं बि सूरत में असांखे क़बूल न आहे। हिते इंफ्रास्ट्रक्चर जेकॾहिं ठहे थो त उन में नाक़स मटीरियल इस्तेमालु थिए पियो, करप्शन थिए पई। टाउन कमेटीज़ आहिनि उन्हनि में जेके फंड्स अचनि था उन्हनि जो सही इस्तेमालु नथो थिए। शहरनि में सफ़ाई जो फुक़दान आहे, मच्छरनि जो आज़ार आहे, पीअण जो साफ़ु पाणी मुहैया न आहे। स्कूल आहिनि त उनमें फर्नीचर न आहे, उनमें पूरो स्टाफ न आहे, उन्हनि जूं सहूलियतूं न आहिनि। हॉस्पिटल आहे त मर्फ जे हवाले या PP शइ जे हवाले करे पूरी बजट उन्हनि जे हवाले कई वई आहे ऐं उते कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मौजूदु न आहे। अहिड़े नमूने जंहिं बि डिपार्टमेंट खे तव्हां ॾिसो, रेवेन्यू खे ॾिसो, तव्हां इरिगेशन खे ॾिसो, सभिनी में करप्शन जी इंतिहा लॻी पई आहे।